चरी आवाज कटी सी अज वञा थो जुआ ते पर पैसा त कोन्हनि के। अरे रात जेका पाड़े मां चोरी कई आहे अॼु वञी रखांसि थो त ख़बर पवे कहिड़ा कहिड़ा जुआरी वेठा आहिनि। हर रोज़ 1000 ॿ जी हार थी थिए रुॻो मुंहिंजी। छो अॼु ॾिसां थो कहिड़ो वेठो 2 लखनि जो सामान पियल आहे। अॼु ॾिसां थो केरु वेठो आहे। ॾिसां त सही आहे घणनि जो माल। अल्लाह हे त 3 लख जो सामान आहे। अल्लाह साईं अॼु खटराए जाए मूंखे। मौला तूं मूंखे पंहिंजी पनाह में रखजांइ रब साईं। अंदर हलिया वञे। हिते त रुञ लॻी पई आहे सफ़ा। केर ई कोन्हे अॼु मूं वटि माल आहे त हिते केर ई कोन्हे को। ॾिसां मतां अचे को वेहां थो खट ते। अञा त केर ई कोन्हे आयो। इहो माशूब अलाए काॾे हलियो वियो। अचे त अॼु कप टुक थो कयांसि। ईंदो सही पर अलाए केॾी महिल ईंदो। अचे रुॻो हिते वेठो हांसि इंतज़ार में। मां भी जुआ ते वञा थो ॾिसां त सही मूंखां केरु खटींदो। यार पैसा त कोन्हनि के। अड़ी हाँ यार यादगिरी अची वई। हो जेको हफ़्ते खां अॻु में मां चोरी कई हुई न सोन जी। हे सोन जी चोरी कई हुई। हिकिड़ो कंगण लख जो आहे। अॼु मूंखां केरु खटींदो। अॼु मां जुआ ते वेंदुसि। ॿियो त केरु कोन हूंदो। इहो पिस्सू ठोड़ो त हूंदो ई हूंदो। हज त मां ॾियां। पिस्सू ठोड़े खे त अॼु मां अहिड़ी मलड़ी ॾींदुसि ख़बर पइजी वेंदुसि। जुआ ॿियनि सां बि खेॾियो हूंदो पर अॼु मां अहिड़ी थो कयां त सफ़ा ईअं कप टुक कंदोमांसि कप टुक। खैरनि सां अॾे ते त पहुची वियो हां पर नज़र केरु कोन थो अचे। अंदर त वञी निहारियां। अरे पिस्सू ठोड़ो वेठो आहे। अॼु त कपजी वए बाबा कपजी वए। अॼु ख़बर पवंदी खोड़नि ते या तूं थो कपजी या मां थो कपजां। हेॾे वेह त ख़बर पवे। कपी थो तूं हिते वेह त ख़बर पवे त घणे 200 आहे। ख़बर पइजी वेंदई खोड़नि ते। अॼु सां पिस्सू ठोड़े सां तुंहिंजी लॻी आहे। मतां चई ॿियो को अहिड़ो जुआरी आहे। हा अच वेह हेॾे ख़बर पई। वेह त मां ॿुधायां तोखे घणे 200 आहे। वेहां थो पिस्सू ठोड़ा भींगा अथई छा। वेहां थो अॼु ॾिसां थो त केरु थो खटे। वेह त ख़बर पइजी वेंदी। वेह हिते त ख़बर पइजी वेंदी छा आहे तो वटि। कढ त सही माल कढ। अरे वेहां थो असां पंहिंजूं जाइदादूं खपाए छॾियूं जुआ में। तूं कहिड़ी ॻाल्हि आई। असांखे नंढा वॾा जुआरी कोन मारे सघिया। तूं कहिड़ी हैसियत आई असांजे अॻियां। भला कढ तास खे त ख़बर पइजी वञे। आहे मूं वटि मतां चई हीअ हे पई आहे हिते त तास ॾेखारी अथई न। खीसे में पैसा अथई कढ। मूं वटि माल आहे 2 लख जो माल अथई। मतां चवी ही जाऊं 2 लख जो तो वटि माल आहे। 2 लख अथई पूरा 2 लख अथई। मां वरी छा में सुञो आहियां। माल ई माल आहे। 3 लखनि जो माल अथई। 3 ॾींहं चोरी करे आयो आहियां। भींगा पिस्सू ठोड़ा खोल तास खे त ख़बर पवे। अॼु कूड़ो त नाहे माल। छा में कूड़ो हूंदो। असां पाण ई कूड़ा न आहियूं। सचो माल तो वटि केॾां आयो भींगे वटि अहिड़ो माल। छो हे भींगे वटि माल बण 3 लख जो माल अथसि। केॾां थो अथई हे माल भण।
सफ़ा को अॼु हीरो लॻो पियो हुई हीरो वेह त तोखे कपियां हिते ख़बर पइजी वेंदई छा में सुञो आहियां ॾे तास खे भाट त ख़बर पवे तोखे अचे थी मतां चवी ही जाऊं अचे थी सदा अचे पर पहिरियां पंहिंजो माल कढ हिते ॾेखार माल पियो आहे 2 लख जो माल पियो आहे मूं वटि हे 3 लख जो माल अथई मुंहिंजो तास के भाट दे न पिसू थोड़ा ॾियांसि थो भाट ॾियांसि थो अॼु ख़बर पइजी वेंदी त घणे वीहे 100 अथई तोखे बि ख़बर पइजी वेंदी अड़े असां पंहिंजूं जाइदादूं मिल्क थियूं सॼी जुआ में विञाए छॾियूं तूं कहिड़ी ॻाल्हि आहीं तोखे ख़बर पइजी वेंदी अॼु पिसू सां अथई मुक़ाबिलो अॼु माशियूं सां मुक़ाबिलो अथई हला भाट ॾे त ख़बर पवई तोखे हला न भाट ॾींस न तास खे 3 लख ॾिसी टिॼी वए छा पर चोरे ही पिसू ठोड़े माल किथां आंदो आहे भलो यार ॾिसां त नकली त कोन अथसि चोले जो अरे हे त को असली माल अथसि भणा अरे पिसू ठोड़ा हे माल किथां आंदो अथई तोखे बि ख़बर पइजी वेंदी त इहो माल तोॾे थो अचे या मूं ॾे थो अचे मां बि पिसू ठोड़ो मता चवी ही जाऊं खेॾियो ई घड़नि सां पर अॼु तुंहिंजो मतिलबु आहे पिसू ठोड़े सां ॻाड़ी घणी न हण हाणे हला हलायां थो मरी वे पिसू ठोड़ा मरी वे 50,000 अची वई मुंहिंजो अॼु त मुंहिंजो लक सफ़ा चढ़ियो पियो आहे 3 बादशाह मूं वटि आया आहिनि पिसू ठोड़े वटि छा मुंहिंजो 50,000 खटी वियो मांसि होरियां ॻाल्हायां आवाज़ न ॿुधे ठोड़ो 3 बादशाह मूं वटि आया आहिनि त मरी वियो सफ़ा अॼु त मच्छी वांगुरु कपींदो था माचियूं खे अलाए छा आहे उन वटि मूंखे ख़बर न आहे पर हिते त मां बादशाह आहियां बादशाह मां आहियां तुंहिंजी ख़बर पइजी वेंदी अॼु 50,000 मुंहिंजो बि अची वई मता समझी जाऊं अरे पिसू ठोड़ा बादशाह त मां आहियां तू जा घटी दे माशूका बादशाह त तू आहे पर बादशाह जा पी थई मूं वटि पी हल ॿियो बि 50,000 मुंहिंजो आई तू जो ॿियो 50,000 अची वियो त मुंहिंजो बि मथां अची वई हिकिड़ी चूड़ी हिते रखां थो हिकिड़ो कंगण हिते वरी ॿियो लख हलायां थो हुन सुञे भीगे वटि सिर्फ़ आहिनि 2 लख पाणे चवंदो पता खोल लख रुपया ॿियो आई हाणे हिन लख रुपए जी चाली कई आहे मूं वटि बि लख जो सामान बाक़ी मौजूदु आहे पर हाणे चवांसि थो पता खोल इन लख में त ख़बर पइजी वञे त घणे वीहे 100 आहे खोल पता हिते पता खोलण जे लाइ चवी थो उहो त मां पंहिंजो भाग वारो चश्मो पाए पोइ खोलींदुसि अॼु मरी वे पिसू ठोड़ा मरी वे हे तई बादशाह ओके अरे हे छा बादशाह ते बि पिसू ठोड़ो खिले थो ख़बर पइजी वेंदसि अॻिते हे त इहो त मुंहिंजो ॿियो बादशाह अलाए ओके पिसू ठोड़ा
गंदी ठोड़ कढे हिते अची जुआ ते लतवा हे तई टियों बादशाह मुंहिंजो भाग वारो चश्मो आ टई बादशाह तई हाणे खणे तो 4 लख सबर कर मूं अञा पता कोन्हनि खोलिया इए सामान के हथ तो लाई चश्मो न बने चश्मो तो वट हूंदो छा ये गंदियूं किनियूं ठोड़ूं कढी अची जुआ ते वियो था 3 बादशाह 4 लख खणदुसि सबर कर पता मूं अञा कोन्हनि खोलिया आहे हिते रख त गाटो न बने ॾेखार न 3 विकियूं अथई कढ विकियूं 3 जुआ खेडण आयो ही हिते अच्छा सा जुआ खेडण आयो ही परे थी त चश्मो न भनो अधो न कये अधो पिसू ठोड़ा पता तो चल खबर त पवे केर बादशाह आहे खबर पजी वेंदई त घणे वी है सौआ अरे ये यको पिसू ठोड़े खां किथां आयो बिक्यो हूंदस बिक्की तो चई बिक्की जो डाडो थई मूं वट बिक्की जो अरे ही चा पिसू ठोड़े फडो त नाहे कयो बियो यको फडाई पिसू ठोड़ा हाणे बिक्की कढ खबर पवे हा बिक्की आ मूं वट उछलिया तो पतो तो के खबर पइजी वेंदी हेडा दोडा पटे ॾिस त बिक्की आ जा बिक्की जो पी वे अरे हे छा टई यका ना टई यका तो वट कोन हा हे यको खीसे मां कढियो थई खीसे मां बी तो वट बिक्की हुई ये सामान कौन खणनी तो साईं सामान कौन खणन ॾींदे छोड़े सामान कौन खणन ॾींदे परे थी त मुक सा नासू न बने तू मुझी मुक सा मुझो नासू बने दे मां वरी तुझी गद्दी ठोड़ के छडींदुस चाही वांगर कपी तो साईं ठोड़ के खबर पजी वेंदई अज त घणे वी है सौआ तू पिसू ठोड़े सा टकियो ही मां खटे वियो है कौन सामान तो के खणन ॾींदो सज छोड़ रे न खणन ॾींदो सामान फडो कयो ना कयो तो वट बिकी होई है ना आयो तो मुता फडो कयो ना है फडो कयो बिया भजी वियो पिसू ठोड़ो ॾिसा को पिसू ठोड़ो के त काॾे वियो मूंसां जो लम करे